अस्सलाम वालेकुम। जीअं त सियासी जेके जमायतूं हुजनि थियूं इलेक्शन्स मां पोइ इलेक्शन कीअं थिए थी ऐं वोट कीअं थियनि था, ॿियो हिकिड़ो डिघो डिबेट आहे। पर हू जॾहिं चूंडी अचनि थियूं ऐं असेंबलीज़ में उन्हनि जो वज़ीर ऐं CM ऐं सभु उन्हनि जा वज़ीर आज़म हूंदा आहिनि त पोइ उहे पैकेजिस ॾींदा आहिनि आवाम खे मुख़्तलिफ़। पर बदकिस्मतीअ सां अॼु असीं उन हद ते अची पहुता आहियूं, हर मामले में असीं ॾिसूं था त उहो को बि अहिड़ो फ़ैसिलो न आहे जेको आवाम दोस्त हुजे, जंहिंसां आवाम खे को लाभ मिले। हाणे असीं अॼु ज़रई टैक्स ते ॻाल्हि ॿोल कयूं था, इन जो उहो जेको इंतिहाई अहम पासो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त कीअं कारपोरेट फार्मिंग जे हवाले, जीअं त असीं अॻु में बि इन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं त कारपोरेट फार्मिंग कीअं चोलिस्तान में थिए थी, 66 लख एकड़ ज़मीन सिंधूअ जे पाणीअ ते कीअं उते उनखे ज़मीन खे आबाद कयो वेंदो, सिंध बंजर कीअं थींदी। उहा ई कारपोरेट फार्मिंग सिंध में कीअं थींदी। सिंध में उन जे लाइ जेकी बंजर पियल ज़मीन आहे, सरकारी ज़मीन, उहा उन्हनि जे हवाले कई वई आहे। हाणे ही जेको असांजो ज़मींदार तबिको आहे उनखे किथे पुॼाए वेंदो, कहिड़ी ग़ुरबतुनि ऐं उन में पिनण ताईं चइजे सवली इन में लफ़्ज़नि में किथे पुॼाए वेंदो, जो इहा पंहिंजी ज़मीन जेके अबनि ॾाॾनि खां सिंध जो हारी, सिंध जो ज़मींदार खणंदो थो अचे, उहो कीअं कारपोरेट फार्मिंग हवाले कंदो, कीअं मजबूरनि पंहिंजी ज़मीन उनखे मकाते ते ॾींदो। हिकु सिंध हुकूमत उन्हनि खे मंज़ूरी ॾिनी, मकाते ते ॾिनी 20 सालनि जे लाइ, 30 सालनि जे लाइ, पर उनजी अञा कारपोरेट फार्मिंग वारनि जी वधे पई। 62 माण्हू आहिनि, सभिनी खे ख़बर आहे केरु आहिनि, कीअं कहिड़ी कंपनी आहे, पंहिंजो जेको माल हूंदो, जेको हितां जो फसल जेको खणंदा उहो ॿाहिरी दुनिया खे कीअं खपाईंदा, केतिरी उन वटि मशी। असीं इन समूरनि मामलनि ते नंढड़े इन वक़्त में मां तव्हांखे ॿुधायां थो। 1994 खां असीं बेनज़ीर भुट्टो जे हुन टाइम खां असीं अगरि शुरूआति कयूं था त ज़रई टैक्स लागू कयो वियो। IMF जे चवण ते उन वक़्तु बि IMF जी शर्त हुई त टैक्स लागू कयो वञे। 5 खां 15% ताईं टैक्स लागू कयो वियो, कंहिं ते 5%, कंहिं ते 10, कंहिं ते 15 ज़रई टैक्स आबादगारनि जे मां 3 स्लैब ठाहिया विया। हाणे 2025 में उहो जेको 15% टैक्स आहे, ज़रई टैक्स, हाणे 45% ते पहुचायो वियो आहे। 45% जो नंढिड़ो मिसाल मां तव्हांखे जीअं ॿुधायां त अगरि हिकिड़ो ज़मींदार उन जा ॿिज, बाण, तेल, ट्रैक्टर, किराया भाड़ा सभु हू कढी करे अगरि एॾो ख़र्च करे थो, ओधरुनि ते कीअं वठंदो आहे तव्हांखे ख़बर आहे, किथां ॿिज ओधर ते मिलंदो आहे, उनखे पेट्रोल डीज़ल कीअं ख़र्च कंदो आहे, ट्रैक्टर किथां, नंढो नंढो असांजो ज़मींदार आहे। ज़मींदार किन ज़मींदारनि वटि अगरि असीं ॻाल्हि कयूं त उन्हनि वटि 100 एकड़ खां मथे हूंदी, पर असां वटि अगरि असीं 80-90% सिंध में ज़मींदार ॾिसूं, ज़मीनूं त असांजूं तबाह थी चुकियूं आहिनि, सिंध जूं ज़मीनूं तबाह आहिनि, छो त पाणी हिसे मुताबिक़ 1991 जो जेको मुआहिदो आहे, जंहिं ते भले एतिराज़ बि आहिनि सिंध खे, पर उन मुआहिदे ते बि सिंध खे पाणी न मिलंदो आहे। उन लाइ ठटो बदीन जेको ही पटी आहे सॼी मीरपुखा सॼी आहे तबाह हूंदी आहे वेंदे, कंबर, दादू, लाड़काणो, इहे समूरी पटी सभु तबाह हूंदी आहे। हाणे ईअं थींदो त उहो जेके ज़मींदार आहे असांजो, उन ते जेको आमदनी, अगरि नंढिड़ो मिसाल वठिजे त ही अगरि 56 लख रुपया अगरि को ज़मींदार आमदनी खणे थो, उन ते जेको फिक्स्ड टैक्स हूंदो, उहो उन टैक्स जेको 45% आहे उन खां अलावा हूंदो, उहो फिक्स टैक्स 56 लख ते हूंदो 16,10,000। 16,10,000 तां 56 लख मां कढो, 45% पोइ वरी उन खां पोइ वरी उहो लागू कयो, 45% वरी तव्हां खां सरकार कटींदी, त उन जो छा थींदो, वञी 45% मां उहे त मिसाल तो तव्हांजा 25-30 लख रुपया उहे कढी छॾनि। ज़मींदार खे वञी बचंदा 20 लख 18 लख रुपया, 56,10,000 अगरि उन ते अगरि असीं हिसाबु कयूं था त 20 लख रुपये मां, हाणे 20 लख मां हू जेको उन ओधर खई आहे ॿिज जी, भाण जी, दवाउनि जी, उहा उन्हनि खे ॾींदो, पिनण ते मजबूर थींदो। उन 20 लख रुपया अगरि उनखे हू पंहिंजो घर जो गाॾो बि न हलाए सघंदो, कर्ज़ बि न लाहे सघंदो, थींदो ईअं उन मजबूरीअ खे अॻियां रखी करे हू कारपोरेट फार्मिंग वारा पंहिंजा झोल ख़ाली कयूं भरियूं बीठा हूंदा, अचो तव्हांखे 20 लख था बचनि, असीं तव्हांखे उन खां वधीक था। पोइ इहा जेकी ज़मींदार खे माना प्लानिंग ॾिसो तव्हां, चूंडियल हुकूमतूं ऐं मुख़्तलिफ़ जेके सियासी जमायतूं माण्हुनि खे पैकेजिस ॾींदियूं आहिनि सिंध जे आबादगार ज़राअत जे लाइ, त जीअं वधनि, अॻियां वधनि, मजबूरनि जेको असांखे नज़र थो अचे त हुन जे पुठियां कहिड़ी प्लानिंग आहे।
मजबूरन उहो जेको असांजो ज़मीनदार आहे उहो मका ते ॾेई छॾींदो कारपोरेट फार्मिंग जे हवाले करे छॾींदो। कारपोरेट फार्मिंग वारा जीअं त तमामु वॾियूं कंपनियूं आहिनि, जदीद उन्हनि वटि मशीनरीज़ आहिनि, उहो जिथे सिंध जो आबादगार इन नंढे नंढा कम करे ट्रैक्टर किराया हे हो भरे अगरि किथे 20,000 रुपया मिसाल तौर ते बचाईंदो त हू कारपोरेट फार्मिंग वारा उन जाइ ते 50,000 60,000 रुपया बचाईंदा। उनजो फ़सुलु बि सुठो हूंदो, छो जो उन्हनि वटि जदीद मशीनरी हूंदी, ॿाहिरी दुनिया में बि उन्हनि जो वरितो वेंदो। त असांजो जेको ज़मीनदार हूंदो उहो किथे वञी बीहंदो, उन वटि उनखे खाइण जा पैसा, कर्ज़ जा पैसा, लाहिण जा पैसा न हूंदा। ज़रई टैक्स उन हद जो लॻायो वियो आहे। छा इहा आबादगार ऐं हारी दोस्त फ़ैसिलो आहे? इन सां असांजी ज़राअत खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? चए थो न फ़ाइदो थींदो। छा माना हीअ कहिड़े क़िस्म जी प्लानिंग्स आहे? माना जीअं अगरि मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स आहिनि, सिंध बिल्डिंग कंट्रोल डिपार्टमेंट, मुख़्तलिफ़ ॿिया डिपार्टमेंट्स ठाहिया विया, उहो छो ठाहिया विया? त बाबा हीअ जेकी गैर क़ानूनी बिल्डिंग्स ठहनि थियूं, उन बिल्डिंग्स न ठहणु घुरिजनि, सां नुक़सानकार आहे, ज़ाहिरी तौर ते आवाम खे नुक़सानु थींदो। पर थींदो छा आहे त उनजी करप्शन वधाई वेंदी आहे, करप्शन वधी वई। सिंध बिल्डिंग डिपार्टमेंट कंट्रोल डिपार्टमेंट वारा हर नंढे वरी मिसकिन माण्हू अगरि हिकिड़ो घरु ठाराईंदो आहे ग्राउंड 1+ उते पहुची वेंदा आहिनि, असांखे ॾियो न त तव्हांजो असां बंदि था कयूं, टोड़ियूं था। सॼी ज़िंदगी जी अगरि कंहिं ग़रीब जी कमाई हुजे, उहो घरु टुटी वियो, इन लाइ बिल्डिंग कंट्रोल डिपार्टमेंट खे कुझु ॾियणो पवंदो, सिधी साईं सॼो सिस्टम हले थो, उहो सिस्टम आहे, उन तहत ई पोइ थींदो। हिते बि ईअं आहे, हिते जेकी नज़र अचे पई SRB सिंध रेवेन्यू बोर्ड जे हवाले इहा टैक्स रखी वेंदी त उहो टैक्स कलेक्ट कनि। हाणे टैक्स कलेक्ट कीअं थींदी? नंढे वॾे ज़मीनदार खे तंग कंदा, पैसा ॾे, हीअ ॾे, रिश्वत ते करप्शन जो इहो गाॾो वरी नओं खुलंदो। अगरि सिंध जो ज़मीनदार जेको उन्हनि सां ॾेती लेती न कंदो त पोइ उनजे मथां ई टैक्स लॻंदा, ॾंड लॻंदा, पेनल्टीज़ आहे, FIR थींदी, जेल वेंदो। हाणे इन समूरनि शयुनि खां पोइ त पोइ किथे वञी बीहंदो? सिंध असेंबली, सिंध हुकूमत, काबीना, अवाम दोस्त जमहूरी पार्टियूं कहिड़ा फ़ैसिला करे रहिया आहिनि? इहे जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। अगरि हिन क़िस्म जा फ़ैसिला थींदा त पोइ सिंध जी ज़राअत किथे बीहंदी? सिंध जो आबादगार, सिंध जो माना बोडूं ईअं राइट लेफ़्ट, असीं ॿई जेके पासा ॾिठा आहिनि, राइट हुजे लेफ़्ट हुजे, बदील मीरपुर ख़ासि इहे 0 पॉइंट ताईं हुजे, या हेॾा जेके लाड़काणो, कंबर, शेदा सखर ऐं नौशहर फिरोज़ाबाद समूरा जेके पटियूं आहिनि, बोडुनि में बि तबाह, सोक हड़े में बि तबाह। पाणी न आहे, सिंध जो आबादगार परेशान। पाणी आहे, घणो ॾिनो वियो, बोडूं आयूं, सिंध जो आबादगार परेशान। का प्लानिंग न, ड्रेनेज कीअं समुंड में कीअं छोड़ थींदो, पाणी कीअं वेंदो, उहे प्लानिंग्स असां वटि मौजूदु न आहिनि। उनजे करे असांजे साम्हूं तबाही बोडूं 2010 जी त ॿोॾ, 2022 जी ॿोॾ, उनजी तबाहियूं असीं पाण बंदनि ते हिन समूरे सिंध जी विज़िट्स कयूंसीं त अलाह माफ़ु करे, तौबा साईं, लाशनि मासूम ॿारनि जा बंदनि ते पिया, छो जो क़ब्रिस्ताननि में पाणी दफ़नाइण लाइ केरु कोन, बंदनि ते माण्हू मच्छरनि में सुता पिया हुआ ऐं दावा कई वई त असीं तमामु घणो कुझु ॾेई छॾियो आहे। सो सिंध जो आबादगार, सिंध जो ज़राअत जेकी आहे उहा तबाही जे वर चढ़ी रही आहे। कारपोरेट फार्मिंग तेज़ी सां हमलेआवर थी रही आहे। सिंध जो पाणी मथी सतह ते बि रोकियो वेंदो, चोलिस्तान केनाल ठाहे, जेको रहियो खुयो पाणी सिंध में छॾियो वेंदो। उन ते जेके बासर कंपनियूं आहिनि उहे कारपोरेट फार्मिंग कंदियूं, उन्हनि खे स्पेशल समूरियूं, उनखे स्पेशल अहमियतूं सभु उन में उन्हनि खे हूंदियूं, जेके घुरबल शयूं हूंदियूं उहो उनखे फौरी तौर ते सिंध हुकूमत उन जे हवाले करे छॾींदी। तव्हां खाओ पियो, जेको तव्हांखे शइ खपे, मशीनरी खपे, तव्हां वञी कयो। इन सूरताल में तव्हां सम्झो था त सिंध जी ज़राअत किथे बीहंदी, सिंध जो आबादगार किथे बीहंदो, जेको अॻे ई ॿोॾुनि में सोकाड़े में तबाही जे वर चढ़ी वियो आहे। त हिन मामले ते सीरियस नोटिस वठणु ऐं सिंध हुकूमत खे ख़ुदि हिन पॉलिसीज़ खे चेंज करण जी ज़रूरत आहे त जीअं सिंध जो जेको ज़मीनदार आहे, आबादगार आहे, हारी आहे, जेको हिन जो ई वोटर आहे, उहो हिन खे घटि में घटि उहो साहु खणी सघे। ऐं इन खां जेकी ॿी शइ मूंखे नज़र अची रही आहे, उहा इहा शइ नज़र अची रही आहे त SRB मां जेके टैक्स थींदियूं ऐं टैक्स लाइ उहो ई आबादगार ज़मीनदार परेशान थींदो, जेको इन हुकुमरान जमायत सां लाॻापियल न हूंदो, ॿी जमायत जा हूंदो। उहो आबादगार ज़मीनदार जेको मुख़्तलिफ़ ॿियनि पार्टीज़ में हूंदो, इंतकामी सियासी इंतकाम जो बि निशानो ॾाढो सवलो थी वेंदो, FIR थी वेंदी, पेनल्टी थी वेंदी, को न को बहानो कढी चवंदुसि बाबा तो हेतिरो टैक्स न ॾिनो, हीअ शइ तो घुरबल कानून तहत न हलियूं, हाणे तोखे जेल वञिणो पवंदो। त हीअ सभु पासा थींदा। सो इहे सभु हुरबा जेके बि आहिनि उहो गैर सियासी, गैर इंसानी ऐं गैर जमहूरी आहिनि।
इन लाइ ज़रूरु पीपल्स पार्टी खे जेके सिंध हुकूमत आहे उनखे सोचणु घुरिजे त आबादगारनि लाइ को पैकेज खणी अचनि त जीअं सिंध जो आबादगार सुख जो साहु खणी सघे। महिरबानी।